सभिनी जी रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला हुज़ूर पाक के सदक़े में तहां के हर आफत, हर आज़माई, हर तकलीफ़, हर मुसीबत में पांजे हिफ़्ज़ अमान में रखे। खुदा ताला तहांजी औलाद के नेक ऐं सालेह करे। उन जे लाइ तव्हां हमेशा दुआ कयो जो खुदा ताला तहां के एतरी तौफ़ीक़ अता फरमाए जो तहां पंहिंजे नंढनि जी तरबियत जो ख्याल करे सघो ऐं उन्हनि खे अॻिते वधाए सघो। हमेशा पंहिंजे पाड़ेसरी जी हमेशा इज़त कयो छो जे हमेशा पाड़ो कम ईंदो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो दुरूद सलात इन जो विर्त कयो। खुदा ताला इन दुनिया में ऐं आख़िरत में तव्हांखे इन जो अजर ॾींदो। तव्हां ज़िक्र कयो दुरूद सलात, उन सां तव्हां पाण महसूसु कंदव जो तव्हांजे दिलि जो भार केतिरो घटि थो थिए। तव्हां हमेशा पंहिंजी नियाणियुनि जो ज़रूरत खां वधीक ख़्यालु कयो। इन घर में मां ॾिसंदो आहियो आहियां जो ज़मींदारी घटि आहे, लेकिन खुदा ताला तव्हांखे तमामु बहितरीन ऐं चङो इहो इलाइक़ो ॾिनो आहे। इन में जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजो माल वधायो, इन में बरकत बि आहे ऐं इन में अॻिते तव्हांखे इनकम बि आहे। पाकिस्तान जे लाइ, दरगाह जे लाइ ऐं पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हर दुआ, हर नमाज़ में यादि कंदा कयो, दुआ कंदा कयो जो खुदा ताला दरगाह के, जमायत के, पाकिस्तान के, पाकिस्तान की फ़ौज के पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे ऐं असांजी फ़ौज खे एतिरी तौफ़ीक़ अता फरमाए जो दहशतगर्दी खे मुंहुं ॾेई सघनि ऐं इन में कामयाबी उन्हनि खे अता फरमाए। खुदा ताला दुरूद, ज़िक्र, सलात इन ते ज़ोर ॾींदव तव्हां पाण महसूसु कंदव जो तव्हांजी तकलीफ़ूं, दिलि जो वज़न, दिलि जो भार केतिरो थो घटि थिए। हमेशा दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, फ़ौज जे लाइ हमेशा दुआ ऐं पंहिंजी नियाणियुनि जो महिरबानी करे ख़्यालु कजो। तव्हां इहो ॾिठो हूंदो, मां जॾहिं बि जमायत में वञा थो मुंहिंजी नियाणी, मुंहिंजी छोकिरी मूंसां गॾु हूंदी आहे। तव्हां बि पंहिंजी औलाद जो ख़्यालु कयो। महिरबानी, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। जॾहिं मां नियाणियुनि जी ॻाल्हि कई, दुआ घुरण ई भुलिजी वियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या रब्बिल आलमीन, तो ये वास्ता है मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या रब्बिल आलमीन, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को हमें हर या रब्बिल आलमीन हमारी रोज़ी में बरकत करो, अपने महबूब के साथ
उसमें हमारी रहनुमाई करना चाहिए। वास्ता मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वास्ता पंचम पाक का मेरी दुआ कबूल फरमा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।